अस्सलामुअलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं बिरिया रोड खान, जिते बिरिया रोड IH ज़िले मैनेजर डॉक्टर फिदा हुसैन मेमून पारां रूरल हेल्थ सेंटर अस्पताल बिरिया जे स्टाफ सां बदइख़लाक़ी करण ख़िलाफ़ पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन 2076 यूनिट RHC बिरिया पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ज़िले सदर मोहम्मद अशरफ कुरैशी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूनुस वसण, गुलाम रज़ा कलोड़ो, रसूल बख्श मेमून, सुल्तान जोड़े जो, अली मोहम्मद मेमून, मोहम्मद अशरफ, मोहम्मद अकरम, लियाकत अली मेमून ऐं ॿियनि चयो त डिस्ट्रिक्ट मैनेजर पैरामेडिकल स्टाफ सां मुसलसिल बदइख़लाक़ी कंदो रहियो आहे। जहिड़ियूं शिकायतूं बार बार इंतिज़ामिया सां कंदा रहिया आहियूं, पर को बि अज़ालो न कयो वियो आहे, जंहिं करे असां एहतजाज ते मजबूर थी पिया आहियूं। अॻुवाणनि चयो त DMA खे हाणे ज़िले में कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। जेसीं ताईं फिदा मेमून खे न हटायो वेंदो तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। रिपोर्टर ज़ुबैर अहमद, हक़सत न्यूज़, बिरिया। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो असांजो चैनल हक़सत न्यूज़ ऐं वधीक अपडेट्स ॾिसण जे लाइ फेसबुक ते वञो, असांजो पेज लाइक कयो हक़सत न्यूज़, यूट्यूब ते असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन दबायो ऐं हर ग़रीब ऐं मज़लूम जो आवाज़ हक़सत न्यूज़ अवांजी लाइ 24 घंटा असांजा नुमाइंदा तव्हांजे इंतज़ार में आहिनि। फ़क़ति हिकु कॉल करण जी ज़रूरत आहे ऐं असां पहुचाईंदासीं अवांजो आवाज़ अहिला ऐवाननि ताईं। हर मज़लूम ऐं ग़रीब जी पुकार, हक़सत न्यूज़।